सरदारी निज़ाम हिकिड़ो नासूर बणियल आहे। मज़लूम उमेर बाब खां शुरू थींदे बाग़ी उमेर बाब जो सफ़र मुंहिंजे लाइ एतिरो आसान न हुयो। सरदारी निज़ाम खे चैलेंज करणु का एतिरी आसान ॻाल्हि न आहे ऐं मां हमेशह चयो आहे त ॿुधण वारनि जे लाइ फ़क़ति लफ़्ज़ आहिनि। इनक़लाब जे लाइ तव्हांखे खपंदो आहे त तव्हां पंहिंजो रत ॾियो। मां पंहिंजे घर मां पंहिंजे 3 प्यारनि जो जनाज़ा खणी चुकी आहियां ऐं यकीनन मां अलल ऐलान इहो चवां थी त अगरि इनक़लाब अचण लाइ ज़रूरत पवे थी त मूंखे पंहिंजी जान ॾियणी पए त मुंहिंजे लाइ इहो सौदो महांगो न हूंदो त सरदारी निज़ाम जो ख़ात्मो थिए ऐं मुंहिंजी जान क़ुर्बान थिए। अॼु मुंहिंजे वालिद साहब ॾाॾे ऐं चाचे जी 6वीं वरसी असां हिते कराची मेरिट होटल में मल्हाई। एंटी फ्यूडलिज़म डे जे तौर ते हीअ ॾींहुं मल्हायोसीं। उनजी वजह सरदारी निज़ाम हिकिड़ो नासूर बणियल आहे ऐं सरदारी निज़ाम ई उहो आहे जंहिं मूंखे पंहिंजे 3 प्यारनि जा जनाज़ा ॾिना। मज़लूम उमेर बाब खां शुरू थींदे बाग़ी उमेर बाब जो सफ़र मुंहिंजे लाइ एतिरो आसान न हुयो। सरदारी निज़ाम खे चैलेंज करणु का एतिरी आसान ॻाल्हि न आहे ऐं मां हमेशह चयो आहे त ॿुधण वारनि जे लाइ फ़क़ति लफ़्ज़ आहिनि। पर मां इहा शइ वाज़े कयां त ॾिसो मूं पंहिंजे घर में 3 प्यारनि जा जनाज़ा कया। हीअ अज़ान इनक़लाब फ़क़ति नाले जी अज़ान इनक़लाब न आहे। इनक़लाब जे लाइ तव्हांखे खपंदो आहे त तव्हां पंहिंजो रत ॾियो। मां पंहिंजे घर मां पंहिंजे 3 प्यारनि जो जनाज़ा खणी चुकी आहियां ऐं यकीनन मां अलल ऐलान इहो चवां थी त अगरि इनक़लाब अचण लाइ ज़रूरत पवे थी त मूंखे पंहिंजी जान ॾियणी पए त मुंहिंजे लाइ इहो सौदो महांगो न हूंदो त सरदारी निज़ाम जो ख़ात्मो थिए ऐं मुंहिंजी जान क़ुर्बान थिए। मां सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु बीठी आहियां ऐं अलल ऐलान जागीरदारनि खे सरदारनि खे मोहतारनि खे इहो पैगाम ॾिनो आहे त असां आज़ादु आहियूं। असां कंहिंजा ज़ाती ग़ुलाम न आहियूं। असांखे कानून आइन हक़ ॾिए थो त असां ॿियूं। हिन किताब में बेसिकली मूं हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे त जेको मज़लूम तबिको आहे या जेके सिंध जी यूथ आहे या बलोचिस्तान जी यूथ आहे जिते जिते पूरे पाकिस्तान में सरदारी निज़ाम या ज़ालिम एग्ज़िस्ट कनि था त उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो मूं आवाज़ु बुलंद कयो आहे। हिकिड़ी तहरीक हलाई आहे त हिन तहरीक जो हिसो बणिजनि। हिन तहरीक में मूंसां गॾिजी करे बीहनि। असां मज़लूम तादाद में घटि आहियूं। ज़ालिम तबिको जेको आहे तादाद में इलाही आहे, तमामु वधीक आहे। असांखे ज़रूरत आहे त असां गॾिजी करे हम आवाज़ थी करे मुनज़म थी करे हिन जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु बीहूं। हीअ मुहिम तेसि ताईं असां हलाईंदासीं जेसि ताईं जागीरदारी निज़ाम मुकमल तौर ते नाकारा नथो बणिजे। अॼु मूं ॾिठो त असांजो अल्हम्दुलिल्लाह ही तक़रीब जेका आहे कामयाबु थींदे मूं ॾिठी ऐं मूंखे ख़ुशी आहे। ऐं मां इहो बि चवंदमि त हीअ जेको मूं किताबु लिखियो आहे अगरि हिकिड़ो बि माण्हू इहो पढ़ी करे सम्झे थो त हू पंहिंजी मर्ज़ी जो मालिक पाण आहे। हुनखे केर बि पंहिंजी राय ते हलाइण वारो न आहे त यकीनन मुंहिंजी जेका कोशिशि आहे उहा कामयाबु थींदी। मां इहो ई पैगाम ॾींदमि त हर हिकु नौजवान हिन किताब खे पढ़े ऐं यकीनन चाहे उहा मुंहिंजे हक़ में राय हुजे या मुंहिंजे ख़िलाफ़ु हुजे। किताब पढ़ण खां पोइ मुंहिंजे लाइ सभई राय क़ाबिल एतिराम हूंदियूं। मूंखे इहो बि इंतज़ारु हूंदो त हिन ते तबसरो थिए ऐं माण्हू पंहिंजा वीचार जेके आहिनि उहे हिन ते ॾिसो। फ़िलहालु त मूं सियासत जो न सोचियो आहे। बेसिकली मूं हीअ जंग जेका शुरू कई मुंहिंजे वालिद ॾाॾे ऐं चाचे खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो ऐं हीअ जंग स्टार्ट करण जो मक़सदु इहो जेको मुंहिंजे वालिद साहब जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु अलम ऐं बग़ावत बुलंद कयो उहो किरंदड़ अलम खणी करे अॼु मां बीठी आहियां। ऐं सियासत ॾिसो ईअं आहे त अगरि तव्हां ताक़तवर तबिके सां जेको आहे सो मुहाॾो अटकायो त यकीनन तव्हांखे बि ताक़त खपंदी आहे। ऐं सियासत मुंहिंजे लाइ नई शइ न हूंदी छो त मुंहिंजो ॾाॾो मुंहिंजो चाचो सियासत में रही चुका आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्यालु मां पंहिंजे किताब में बि लिखियो आहे त असां नौजवान तबिको जेको आहे उन्हनि जो सियासत खां परे रहणु असांजे लाइ अञा बि भयानक साबित थींदो। हिनमहिल अहिड़ो को फ़ैसिलो न कयो आहे। वक़्तु ईंदो मुमकिन हर शइ आहे, नामुमकिन का बि शइ न आहे त यकीनन जंहिं स्टेज ते मां सम्झंदमि त मूंखे अहिड़ो को फ़ैसिलो वठण जी ज़रूरत आहे त अहिड़ो फ़ैसिलो बि वरितो वेंदो। ॿी शइ ईअं आहे त हिनमहिल ताईं मां जेको बीठल आहियां इंसाफ़ जे ओसीड़े में बीठल आहियां ऐं मूंखे इहा उमेदु आहे त मुंहिंजे मुल्क में मूंखे मायूस न कयो वेंदो। अदलिया ते यकीन रखी करे बीठी आहियां ऐं अदालतुनि खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। अॼु 6 साल मुकमल थी विया। हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क असांजी जुडिशरी ते आहे त मूंखे अॼु ॾींहं ताईं इंसाफ़ पले न पियो आहे। पर पोइ बि इन उमेद सां गॾु मां हीअ मुहिम स्टार्ट कई। बेसिकली इन जे करे आहे हिन मुहिम जो मक़सदु आहे इहो त असां ॾिसो बीठा आहियूं सरदारी निज़ाम खे चैलेंज करे कंहिंजे आसिरे ख़ुदा खां बाद में कानून ऐं आइन जे आसिरे त कानून ऐं आइन खे बि घुरिजे त पंहिंजो फौरी तौरु किरदारु अदा करनि त जीअं जेके ज़ालिम तबिको आहे उन्हनि खे पैगाम मिली सघे त कानून खां बालातर केर बि न।